I will never accept any consort other than my dear shawl wearer. Shabedo he be, he is mine, as he dwells in my heart. मारू बिटमली रजा सभई पर क्या सौखिय भाए सबको सौखिय भाए सबको औखिय तू ही तू ही तू तू ही तू तू ही तू सौखिय भाए सबको औखिय तू ही तू मौला मथामो बुढ़ो मलाज बार यार जुमन चवां सच तो छो तो पुट जी उमिरि ॻारे सॼो ॾींहुं हण हणा करे अशे मथे में शादी कराईंदसि छा। यार चवे खेरल तूं सच थो, पर मूंखे त यार का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां हाणे अदा रुस्तम खे ॻाल्हि चवां कीअं। सॼे राजा खे ख़बर आहे रज़िया सारंग जी मंग आहे, वरी चवां कीअं। यार उहो ईअं त जॾहिं उहो मङणो थियो हो न तॾहिं छोकिरी अञा पढ़े पई, हाणे त हुनखे नौकिरी बि आहे, शहर जी छोकिरी ॿारहाड़ीअ में कीअं ईंदी। या छा मतिलबु आहे तुंहिंजो? रज़िया सारंग जी मंग आहे, मङणो टुटे त भई टुटे। हा टुटे त भली टुटे, हाणे उहो सारंग खे क़बूल कोन कंदी। यार रुस्तम तुंहिंजो भाउ आहे, हुन ख़ुशीअ सां रज़िया जो मङणो सारंग सां करायो, हाणे वरी कोन ॾींदो। पर वक़्त जी ॻाल्हि आहे, उहा लिखियल पढ़ियल छोकिरी ही मिसकीन माण्हू हारी कुड़मी उनखे कीअं क़बूल कंदी। यार वरी बि तूं 2-3 ॾींहं रखी शहर वञ, पंहिंजे भाउ सां मारा लाइ ऐं हिकु हकाणी करे अचो। ठीकु आहे, तूं चवें थो त ईअं कयां थो, बाक़ी यार मूंखे उम्मीद घटि थी नज़र अचे। यार सारंग, मां ॿुधो आहे त चाचो जुमन भाउ ॾे वियो आहे शहर तुंहिंजी शादीअ जी तारीख़ ते का। हाँ यार तू सही तो चवे, मां बाबा खे राति ॾाढो सम्झायो त ज़मीन आसमान जो मेला नामुमकिन आहे। किथे हू शहर में नौकरी कंदड़ शहर जी छोकिरी ऐं किथे मां मेरो गदलो ॻोठां। चवें ठीकु थो, तूं छॾेसि त हूअ पंहिंजी मर्ज़ीअ सां वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे, ऐं तूं बि का पाण वांगुरु अणपढ़ियल ॾिसी उन सां शादी करे छॾ, भले पोइ ॻोठ जी हुजे। हाँ यार तू सही तो चवे, हूअं बि त जवाबु मिलियो पियो आहे, भले बाबा वञी पंहिंजो शौक़ु पूरो करे अचे। अदा पाण में भाइर आहियूं, हिकु अॿे जी औलाद आहियूं, मां न चाहींदुसि त को पाण में छिजूं, पर रज़िया ऐं सारंग जी मंगणीअ खे बि 10 साल गुज़री विया आहिनि। उहो वक़्तु ॿियो अदा ही ॿियो आहे। अस्सलाम वालेकुम चाचा साहब। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? घर ॾे सभु खेल पियो पिया? हा ख़ैर आहे। हा सो मूं थे चयो, मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त रज़िया जी शादी हिते शहर में करां। भाऊ राज जो राणो आई, जेका तुंहिंजी मर्ज़ी। सारंग त अॻ में ई चयो पिए त बाबा न वञ, असां मिसकीन माण्हू, हू कामोरा, चाचा कोन मञींदो। मुंहिंजे ख़्याल में चाचा साईं तव्हां मौजे ऐं सारंग जे मुतालिक़ ॻाल्हाए रहिया आहियो। हा धीअ, इन 10 सालनि जी डोर खे पको करण जे लाइ पंधु पयसि।
अदा त उन ॾोर खे 10 टुकर करे मुंहिंजे गिचीअ में विझी छॾियो। बाबा साईं, तव्हां मूंखे पढ़ायो लिखायो, नौकिरीअ लाइ इजाज़त ॾिनी, पर पोइ बि मां हिकिड़ो हक़ रखां थी। मां कंहिं बि रीति वचन विसारण ऐं रिश्तनि खे टोड़ण जे हक़ में न आहियां। पर पुट, तूं त ॼाणे थी त सारंग अणपढ़ियल आहे, पोइ बि इहो तव्हांखे सूंहे थो त मूंखे हिकिड़ो घोटु ॾेई वरी ॿियो घोटु ॾियो। न बाबा साईं, मां ॿियो कांध न कंदसि। जेका ज़बान थी सा थी। कांध न कंदियसि को ॿियो वो कांध न कंदियसि को ॿियो खथेरो ई खूब मेरो ई महबूब अल्लाह असां मारू मन में। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा।